أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم ويتخذها هزوا أولئك لهم عذاب مهين. हिन आयत जो तर्जुमो ऐं कुछ मुख़्तसर तफ़सीर अची वई हुई, पर हिन जे आयत जे ज़िमन में हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहब जन रहमहुल्लाह हिकिड़ी वॾी हदीस तिरमिज़ी शरीफ़ जे हवाले सां मारिफुल क़ुरान में नक़ल फरमाई आहे। तो फ़ाइदे जे लाइ मूं चयो त काफ़ी शयूं उन में, ऐं अॼुकल्ह जे ज़माने में जेको आहे सो उहे गुनाह जेके उन हदीस में बयान कया विया आहिनि अॼु उम्मत जे अंदरि आम आहिनि। तो फ़ाइदे जे लाइ आउं उहा अर्ज़ु करियां थो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, इज़त तुख़िज़ल फ़ैउ दुवला, जॾहिं माले गनीमत खे यानी माले गनीमत खे शख्सी दौलत सम्झो वञे, वल अमानत मग़नमा, ऐं अमानत खे माण्हुनि जी अमानत खे गनीमत वांगुरु गनीमत जो माल सम्झी खाई वञे, व ज़कात मग़रमा, ऐं ज़कात खे चट्टी सम्झो वञे, माण्हू ज़कात खे सम्झनि त हीउ जहिड़ो नऊज़ बिल्लाह असांजे मथां चट्टी आहे। व तुअल्लिम लिग़ैरि दीन, ऐं दीन जो जेको इल्म आहे उहो दुनिया जे लाइ हासिल कयो वञे, दुनिया जी नीयत सां, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। व अता अर्रजुलु इम्रअतहु व अक़्क़ उम्महु, माण्हू मर्द जेको आहे उहो पंहिंजी ज़ाल जो चयो मञे ऐं पंहिंजी माउ जी नाफ़रमानी करे। व अदना सदीक़हु व अक़्सा अबाहु, पंहिंजे दोस्त खे वेझो करे ऐं पंहिंजे पीउ खे, पंहिंजे वालिद खे परे करे छॾे। व ज़हरतिल अस्वात फिल मसाजिद, ऐं मस्जिदनि में गोड़ थिए। व सादल क़बीलत फ़ासिक़ुहुम, ऐं क़बीले जो सरदार उन्हनि में बदतरीन माण्हू हुजे, यानी गुनहगार हुजे, फ़ासिक़ फ़ाजिर माण्हू हुजे। व कान ज़ईमुल क़ौम अरज़लहुम, ऐं क़ौम जो सरदार जेको आहे उन्हनि में सभिनी खां किरियल ऐं ज़लील माण्हू हुजे। व उक्रिम रजुल मखावत फ़तशर्रिही, माण्हूअ जी इज़त कई वञे हुन जे शर खां ख़ौफ़ करण जे करे, त जेकॾहिं असां हिन जी इज़त न कंदासीं त किथे असांखे को नुक़सान न पहुचाए, उन जे ख़ौफ़ जे करे हुन जी इज़त कई वञे। व ज़हरतल क़ियान वल मआज़िफ़, ॻाइण वारियूं औरतूं ऐं ॻाइण वॼाइण वारा जेके आलात आहिनि, मौसीक़ीअ जा आलात आहिनि, उहे आम थी वञनि, उन्हनि जो रिवाज हुजे। व शुरिबतिल ख़ुमूर, शराब पीता वञनि, अॼु शराब केॾो आम आहे, अल्लाह पनाह में रखे। व लअन आख़िरु हाज़िहिल उम्मति अव्वलहा, ऐं हिन उम्मत जे आख़िरी माण्हू पहिरियनि माण्हुनि खे लानतूं कनि, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। अॼु सहाबा ते केतिरी नऊज़ बिल्लाह जेको सो माण्हू कनि था। फल यरतक़िबू, हाणे ए शयूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं त जॾहिं ही शयूं थियनि उम्मत में त पोइ इंतज़ारु करियो। फल यरतक़िबू इंद ज़ालिक, उन वक़्त में इंतज़ारु करियो रीहन हमरा, ॻाढ़ी झक जो, ॻाढ़ी झकूं ईंदियूं। व ज़लज़लतन, ऐं ज़लज़ले जो इंतज़ारु करियो। व ख़स्फ़न, ज़मीन में जेको तो धंसजी वञण जो ज़मीन माण्हुनि खे ॻी वञे। व मस्ख़न, ऐं शक्लूं बिगड़जी वञनि। व क़ज़फ़न, पत्थर वसनि। व आयातिन ततताबअ कनज़ाम बालिन क़ुतिअ सिल्कुहु फ़तताबअ बादुहु बादा, ऐं अहिड़े तरीक़े सां अहिड़ियूं निशानियूं अचनि जीअं हिकिड़े हार जो धागो जेको आहे, उहा रस्सी हुनजी उहा टुटी पवे
त पोइ उन जा जेके दाणा आहिनि उहे यानी हिक ॿिए जे पोयां यकसर जेको आहे सो यानी किरंदा आहिनि। ईअं जेको क़यामत जूं वॾियूं वॾियूं निशानियूं ईअं अची वेंदियूं। ए जेॾी महिल हालात ईंदा, हाणे असां पाण ॾिसूं त हींअर जेको इहे गुनाह केॾा आम आहिनि। मक़सदु इहो ॿुधाइण जो आहे त इन्हनि गुनाहनि खां बचण जी कोशिशि कई वञे। हाणे क़ुर पाक में हिते जेका आयत आहे इन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ख़लक़स समावाति बिग़ैरि अमदिन तरौनहा व अलक़ा फ़िल अर्ज़ि रवासिय अन तमीद बिकुम व बस्स फ़ीहा मिन कुल्लि दाब्बतिन व अंज़लना मिनस समाइ माअन फ़अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन करीम हाज़ा ख़ल्क़ुल्लाहि फ़अरूनी माज़ा ख़लक़ल्लज़ीन मिन दूनिही बलिज़्ज़ालिमून फ़ी ज़लालिम मुबीन। त अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह आसमाननि खे बग़ैर सुतूननि जे बग़ैर थंभनि जे पैदा कयो जिनखे तव्हां ॾिसो। व अलक़ा फ़िल अर्ज़ि रवासिय ऐं ज़मीन में पहाड़ अल्लाह ताला विझी छॾिया त जीअं तव्हां सां गॾु उहा जेको यानी झुकी न पवे। ऐं उन ज़मीन में अल्लाह ताला हर क़िस्म जा जानवर पखेड़े छॾिया। ऐं अल्लाह ताला फरमायो त असां आसमान तां पाणी नाज़िल कयो फ़अंबतना फ़ीहा पोइ उन ज़मीन में असां उपाया मिन कुल्लि ज़ौजिन करीम तमामु उम्दा क़िस्म जा ॿूटा। हाज़ा ख़ल्क़ुल्लाह हीअ अल्लाह पाक जी पैदाइश आहे। अल्लाह ताला पैदा कयो, अल्लाह जी पैदाइश आहे। फ़अरूनी पोइ तव्हां मूंखे ॾेखारियो छा पैदा कयो उन्हनि माण्हुनि जेके उन खां अलावा आहिनि। बल ज़ालिमून फ़ी ज़लालिम मुबीन बल्कि ज़ालिम जेके आहिनि उहे यानी खुली गुमराही में पिया आहिनि। यानी अल्लाह रब्बुल आलमीन हिते शिरक जी तरदीद फरमाई है। त ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन जी हीअ मख़लूक आहे। अल्लाह आसमाननि खे पैदा कयो बग़ैर सुतून जे बग़ैर थंभनि जे ऐं ज़मीन में अल्लाह पहाड़ विझी छॾिया जो ज़मीन पाणीअ ते लुॾे ऐं तव्हांखे नुक़सानु पहुचे इन खां बचाइण जे लाइ। ऐं अल्लाह ताला हर क़िस्म जी मख़लूक जेको ज़मीन ते पैदा करे छॾी ऐं अल्लाह ताला मींहुं वसायो जंहिंजे ज़रिए सां अल्लाह ज़मीन में केतिरियुनि क़िस्मनि जा मेवा, केतिरनि क़िस्मनि जा गुल, केतिरनि क़िस्मनि जी जेको वणकार करे छॾी। इहो सभु कुझु अल्लाह पाक जो कयल आहे। अल्लाह ताला फरमाए पियो त हाणे इन्हनि मुशरिकनि खे चओ जेके अल्लाह पाक सां गॾु ॿियनि खे शरीक कनि था त को ॿियो जंहिंखे तव्हां सम्झो था त अल्लाह जो शरीक आहे उलूहियत में माबूदियत में को अहिड़ो भला इहे सभु मख़लूक त अल्लाह पैदा कई आहे। तव्हांजे शरीकनि कुझु पैदा कयो मूंखे ॾेखारियो। अल्लाह ताला फरमाए थो कुझु बि कोन्हे। पोइ हुअणु ईअं घुरिजे हा त इहे सभु माण्हू जेके आहिनि जेके शिरक कनि था कुफ़ुर कनि था इहे इन दलील खे ॿुधी करे छा मुसलमान थी वञनि हा ऐं तौहीद खे क़बूल कनि हा। पर अल्लाह ताला फरमाए वियो बल्कि इहे ज़ालिम जेके आहिनि उहे अञा ताईं मुसलसल इन खुलियल गुमराहीअ में पिया आहिनि। अल्लाह पाक पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन या रहमर राहिमीन या रहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन आमीन।